बहितर आहे त तव्हां ॿिनी धुरनि खे पाण में ठाहे वठो। इन्हनि में सभिनी जी भलाई आहे। जेकॾहिं हिकु दफ़ो ॿीहर बाहि भड़की वठी त पोइ जहिड़ी तरफ़ फने फैलिजी वेंदी। अहमद खान तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, पर मां ख़ान जे मथां ज़ोर रखी हुनखे त मनाए वेंदुसि, पर हुन मूसा ख़ान खे केरु मनाए? तव्हां ॿिनी धुरनि सां मिली फ़ैसिले जी तारीख़ रखो, मां बि उते ईंदुसि। जेकॾहिं पाण में ठही था वञनि त ठीकु, न त पोइ मूंखे मजबूरन गिरफ़्तारियूं करणी पवंदियूं। ठीकु आहे अहमद खान, मां ॿिनी धुरनि सां मिली करे हुननि खे ॻाल्हियुनि ते राज़ी करे वठंदुसि। मां जीअं ई तारीख़ रखियमि तव्हांखे ॿुधाए छॾींदुसि। बहरहाल तव्हां खां जेतिरो जल्दी थी सघे तव्हां ॻाल्हियूं कराए वठो। बादशाह, मूसा ख़ान ऐं ख़ान जे विच में वरी मसइलो खड़ो थी पियो थी। हकीम, इहो मूसा ख़ान बि कुते जे पुछ वांगुरु आहे। 12 महीना नड़ में रखीसि न, पोइ बि विंडो जो विंडो, मरण जी घड़ी ताईं सिधो कोन थींदो। बाबा, हिन वक़्तु मूसा ख़ान जी में ख़ान ज़ोरी कढी वियो आहे। हकीम, मूंखे इहो ॿुधाए त फ़ैसिले जी भनकड़ी कंहिं कई, ख़ान या मूसा ख़ान? बाबा, फ़ैसिले जी भनकड़ी बि त मूसा ख़ान कई आहे। त पोइ पलांद में ख़ान कुझु बि करे सघे थो, पर हकीम जॾहिं न फ़ैसिलो थियो त वरी बि ॾोही करार हिन मूसा ख़ान खे ॾिनो वेंदो। उहो त आहे बादशाह। तूं ॿियनि फ़रनि खे छॾ हकीम, मुंहिंजो सोच, मुंहिंजी दिलि जो सोच। बादशाह, तव्हां बि ख़ान वांगुरु का ज़ोरी कयो, बाक़ी कुर्ब में कमु कोन थींदो आहे। हकीम, जेकॾहिं का रिढ बकरी हुजे हा न त पोइ ज़ोरी कयां हा, पर हीअ बहादुर ख़ान जी भेण आहे। जेकॾहिं हिते ज़ोरी कयमि न त इहा दुश्मनी असांजे नस्लनि ताईं हलंदी। बादशाह, ॿी त का वाह ई कोन्हे का, घणी कोशिशि कई थी बहादुर ख़ान जे वेझे थियण जी। बाबा, हुनजो नतीजो तव्हांजे साम्हूं ई आहे। हकीम, बहादुर ख़ान पंहिंजे माण्हुनि जा खून कॾहिं बि न विसारींदो। उन माण्हुनि जे खून जा दाग अॼु बि बहादुर ख़ान जी दिलि ते चिटा आहिनि। बादशाह, इन जे करे त तव्हांखे चवां थो त असांखे इजाज़त ॾियो त तव्हांजे लाइ ॻूठ मुख संग हथ कयूं। न हकीम न, भली ज़िंदगी गुज़री वञे, पर शादी उन सां कबी जेका दिलि खे वणी वई हुजे। बादशाह, इन जे लाइ अञा इंतज़ारु करणो पवंदो आहे। बादशाह, कुझु बि थिए हकीम, कुझु बि थिए, पर संग बहादुर ख़ान खां ज़रूरु खणो।
अरे मोनू काॾे थो वञी भंग में रंग मिलाइण यार सोढा मेनन वॾा धोखा थी गए धोखा सुरसोब ओधर पे धोखो कंहिं कयो थी धोखो अरे यार गुलाम कादिर कणू जगह खरीद की आम हुन खबर पई जंज की थी ऐं वेंदा पियो ही जाच बहन जेका मैं जगह की थी ओधर ते अरे यार छो तो भंग में रंग मिलाई मस मस त गरीब शादी कई आहे अॼो की रात छॾेस त वञी सुकून सां कचहरी त करे सोढा जे गुलाम कादिर को मैं ढर ॾिती न जाए ते कौजा करे वेसी ओधर ते लिखत त तो वटि आहे न बाबा लिखत भली बेकर होवे पर गुलाम कादिर वॾा फडाई हो देगड़ा गुलाम कादिर ऐं फॾाई अरे सोढा देखण जिते को मेसना पिया दे वॾा ठगई वॾा नौसर बाज़ई वॾा मलू केॾो बि गुलाम कादिर ठग छो न हुजे पर तोखां वधीक न हूंदो सोढा ये गलत गाली में न कर हमें को मुझे ना पी हमें को मुझा ना उधर ते यार मोलू अजायो भंग में रंग न मिलाए गरीब जो मज़ो ख़राब न कर यार सोढा तू ने अपना कम कर मैं को मुझा ना उधर ते मोलू तुझी मर्जी बाकी यो भंग में रंग मिलायो न गरीब जो मज़ो ख़राब न कर तू वाकई मुझे सी आयो मरीज मारो पैसे हिते नहीं पहुंची मां 2 मिनट में थी जल्दी मोटी दो जा सैया जल्दी अचजो बाहर निकले इस वड़ा ठग छप मारी घर च बैठा है ओ बाहर निकल गुलाम कादिर मोलू शो बाय ताल विधो थई गाल बुध मैं कहना इमले दा इमले घर खाली कर पैसे हराम देन हां लुक प्याज बहद गाल गाटे को चढ़ गई मैं कहना ओ धरते कम खराब थी सी फिर यार हथा तो बता हथा अरे ने मेरे को सब खबर है बाहर जा बधे नहीं मेरे घर पे कब्जा कर सी उधर ते ना यार मां वारी तुझे घर जे मथो कब्जो कंदुस मैं कहना मिले खाली कर 1.5 लाख भरिए में 1.5 लाख एड़े महंगाई दे दौर च खाली कर न त एड़ा लछा मरे सही जे धोबी कपड़े धोंदा हथा तो बता सिर्फ 2 ॾींहंनि जी मोहलत दे दा हां 2 ॾींहं मोहलत दी पुछे केडे वसी सुञा हितां जी मादी खेरांडे सतावड़े ते पहुतुस न उतो वापस ही कोन ईंदुस उते ही रही पवंदुस गुलाम कादिर 2 ॾींहं दी मोहलत ॾींदा पे मी जगर 2 ॾींहं दे अंदर च जा खाली की तो वाह न तो पूरा गोठ गड कर सही आई गड कर एड़ा ख्वार कर सही जे धोबी कपड़े कोनी धोंदा एड़ा लछा मर सही उधर ते अल्लाह सही पना बेटा आए जालिम वडो ख्वार मुझे माई मां तो अड़जी वई हसे बस का खुदा जिंद छडाइया सजो डी होया गिर चिक बियो न त हाणे आराम त सुकून जो करदासी अम्मा वडी जन्नत दी शादी कराते तू तो ॾाढी अमल खुश आई पर वीचारे चिबड़ को तो छोरा छिना कर छोड़ियो हाँ दी तो गुलाम कादिर भलो सोचो हू गैर हो पर पंहिंजे भाउ जो न सोची करा जेसर दे खैर हो जे उन्हें मोहल त वडा ट्रपा पियो दे ऐ हाणे वरी मोहड़ो लड़कायूं वेठो आ अम्मा वडी ओडी माल ते चिबड़ भूली जे पिया चिबड़ समझे पिया तो शायद मेरी शादी है पर ओडी माल खबर पिस जेडी माल गुलाम कादिर अपनी कुआर गिदी हलिया गया हाँ तू माठ कंदे मुखे भला अजी सां ॻाल्हाइण ॾी दे ॾिसे छा थो पियो इहो ईअं वेठो हूंदे छा सोमो त को ॿियो भी निड्र करे भले ओॾे त ॾिस
ॼण मिठो पुटु आखेरे मां मोह कढियूं वेठो आहे। बल्ले बल्ले माई गाय वजाए पहुंची वियो। तिली जे ॻाइण वॼाइण वियासीं छा असांजो इहो कमु आहे? ॿियो कहिड़ो कमु तव्हांखे बचियो आहे? ॻाइण वॼाइण, टप्पा ॾियण ऐं जन्नत जी अछे मच्छे में शादी कराइण। बाक़ी बची आहे खैरा। सकीना वात न फाड़, सच थी चवां। बाक़ी अकेले घर में खैरा छा कंदी? उन लाइ बि घोट ॻोल्हियो, शादी करायो। तव्हांजा ॿिया बि ॾींहं ख़ुशी जा गुज़री वेंदा ऐं उनजो यानी खैरा जो बि घर आबाद थी वेंदो। ॾिसे थी अधी अमीना पंहिंजी वॾी भाॼाई जा कम। जेकॾहिं असां कुझु चऊं थियूं न त पोइ बूथ सुझाए दिलावर जे अॻियां वञी वेही थी रहे ऐं चए थी त मूंखे हिन घर में केरु सही कोन थो। वॾी भाॼाई थी पई आहे, न त आहे त तीली ॾियण जहिड़ी। तीली तोखे न ॾिजे। मूंखे छा तीली ॾींदीअ तूं? तो जहिड़ी तो मां पोती जे पलाट में ॿधी घुमंदी आहियां। मां चवें थी बस हाणे बस। अमीना जे अखियुनि जे अॻियां आकड़ वठी चोटी मां ॾियई न तीली। तीली ने मुझे जुत्ती खे वॾी आई आहे माई अमीना, सा बि असांजे मथां हुकुम लहण वारी। इहे कान वेंदी जेसिताईं तीली जे बजाए इनखे मच न वात में विझंदसि। वञी धूड़ पायो। मूंखे इहो ॿुधायो त ही माई ईअं छो थी वई आहे? पहिरीं त ईअं कोन हुई। सोनी सदको सदको अधी ॻाल्हि छा आहे? पहिरियां रेसियाणी वॾड़ी हिन हवेलीअ ते राज कंदी। जॾहिं खां न सोणीअ जी शादी थी आहे त हाणे रेसियाणी अंदर ई अंदर में वीचारी जलंदी थी वई। तीली ॾियांसि अञा त भाॼी सोणी हिकु आई आहे, ही अंदरां अंदरां सड़ी वई आहे। पर दा हाकम जॾहिं न शादी करे कुंवार वठी आयो त इहा माई खाक थी पट ते अची किरंदी। हाकिम जी कुंवार उहा वरी किथां ईंदी? तीली जे तूं को कुंवार खां घटि आहीं छा? तोखे खणी मूं नचायो पर जोड़ा आसमान ते ठहंदा आहिनि। पोइ छा सॼी ज़िंदगी तूं मूंखे प्यार ॾींदी? असीं ग़ैरतमंद सिंधी आहियूं जेके ॿनी ऐं वनी सां मोहबत कंदा आहियूं। जॾहिं तोखां सवाइ मां कंहिंखे प्यार ॾींदुसि। मूंखे बि न जेकॾहिं सॼी ज़िंदगी तुंहिंजो प्यार मिलियो त मां तुंहिंजे पेरनि जी जुती थी रहंदसि। उहे ॿिया आहिनि जेके पंहिंजे ज़ाल खे पेरनि जी जुती सम्झनि था। तूं त मुंहिंजे दिलि जी राणी बणिजी रहंदी राणी। किथे गुम थी वई है? सोनी सदको सदको तो गाली अड़ी कई जो मुझा होश ही उड़ान जी विया। खान डीएसपी जो ज़ोर आहे त मां तव्हां जो ऐं मूसा खान जे विच में ठाह कराए छॾिया। रस बहादुर खान मौत चवां थो कुझु ॾींहं सब्र कयो। भले मूसा खान पंहिंजो ज़ोर आज़माए दंग करे। इन मां छा थींदो? अॻे पोइ वरी बि ॻाल्हियूं ई थियनि न। साईं ॻाल्हि कंदो मां चिटी जंहिंमें भितर न मिटी। इन मूसा खान सां जेतिरी कंदव तकड़ ओतिरी कंदव आकड़। ने खां डर ॾियोसि। बालूअ लख जी ॻाल्हि कई आहे। हींअर जेकॾहिं तव्हां मूसा खान खे चवंदो न ॻाल्हाइण लाइ त हू हुनजो ग़लति मतिलबु कढंदो त खान टिजी वियो। खान डीएसपी जो मथां ज़ोर आहे। कुझु सम्झण जी कोशिशि कयो। जेकॾहिं तव्हांजो ऐं मूसा खान जो ठाह न थियो त पुलिस तव्हांखे गिरफ़्तार कंदी। बहादुर खान मां पुलिस खे हथ ई न ईंदुसि त पुलिस मूंखे गिरफ़्तार वरी किथां कंदी? खान छा वरी बि रूपोशी अख्तियार कंदी? केॾा धाड़ा आया आहिनि जो पुलिस जो ज़ोर मूं मथां वधी वेंदो।
यही पलांद में मूं मेहूं तो कढियूं आहिनि मुंहिंजे करे खाना मुंहिंजे करे तव्हां ॻाल्हियुनि लाइ राज़ी थी वञो हूअं बि ॾोही मूसा ख़ान आहे या पलांद ॾींदो या पिड़ करे भॼी वेंदो। ठीक है बहादुर खान मां राज़ी आहियां तव्हां ॻाल्हाए ॾिसो मूसा खान पर मुंहिंजे तरफ़ खां तव्हां का बि अहिड़ी ॻाल्हि न कजो। हा खान हूअं बि DSP जो मूं मथां ज़ोर आहे मां मूसा ख़ान अॻियां इहा ई ॻाल्हि रखंदुसि जेकॾहिं मूसा ख़ान ॻाल्हियुनि लाइ राज़ी थी वञे थो DSP बि विच में वेहंदो पोइ अछा करा पाण ई ज़ाहिर थी वेंदा। हा बबल साईं ॻाल्हि लॻी पई आहे चिटी जंहिंमें भितर न मिटी उहे त ज़ाहिर लॻा पिया आहिनि वरी बि सभिनी जे साम्हूं उनजो चहिरो ज़ाहिर करणु लाज़मी आहे। ठीक है रस बहादुर खान तव्हां ॻाल्हियुनि लाइ तारीख़ ऐं वक़्तु मूंखे ॿुधाए छॾिजो मां उन टाइम ते पहुची वेंदुसि। हालार खान हक़ीक़त जी तव्हां ख़बर पइजी वई हाणे कहिड़ा वरी हाल वार पिया मूसा खान हवा में उॾंदड़ ॻाल्हियुनि मां कुझु ख़बर पई आहे पर उहे ॻाल्हियूं कुझु कूड़ियूं त वरी कुझु सचियूं बि हूंदियूं आहिनि पर असुल हक़ीक़त त तव्हांजी ॻाल्हियुनि मां पवंदी। असुल हक़ीक़त इहा ई आहे हालार खान त खान फ़ैसिले हुजण जे बावजूद ॾींहं ॾिठे जो मुंहिंजूं मेहूं कढी वियो आहे मूसा खान जूं मेहूं। बादशाह पहिरीं शुरूआत त तव्हां कई खान जा ॾांत कढराए बेवकूफ़ का तमीज़ थी ॻाल्हाइण जी जॾहिं ॿ वॾा वेठा आहिनि पाण में विच में टपो ॾियणु ज़रूरी हो तुंहिंजो। अरे तोखे कहिड़ी ख़बर त खान जा ॾांत मूं कढराया आहिनि ॿुधाए। मूसा खान ॾांदनि खे छॾियो तव्हां सिर्फ़ इहो ॿुधायो त तव्हां छा सोचे मूं वटि आया आहियो। हार खान सभ खां पहिरियां ई मूं कानूनी कमु कयो आहे पंहिंजी अरॾाइब खे हिक पासे रखी खान जे ख़िलाफ़ FIR दाख़िल कराए आयो आहियां पर पुलिस जे हाल जी तव्हांखे ख़बर आहे त पोइ कहिड़ो ज़रूरु हुयो FIR दाख़िल कराइण जो। इहो ई त कानूनी कमु हो न जेको मूं कयो। हार खान हाणे राजूनी तरह तव्हां मुंहिंजी कहिड़ी मदद कयो था। मूसा खान तव्हां हिन खान खे फ़ैसिले में छिकरायो ऐं मुंहिंजो साथ बि तव्हां सां हूंदो। इते रखीस फ़ैसिले में खान खे घुराए असां सभु गॾिजी रखूं था खान जी निड़ीअ ते लत। यादि रखी छॾजांइ हालार खान त खान अॼु मुंहिंजी ॻिची पियो आहे। तव्हांखे ख़बर न आहे छा ज़मीन जे करे हुन दिलावर खान जी ॻिची में हथ विधा। हू कुझु ॾींहं बहादुर खान जो बि दुश्मन थी वियो ऐं तोसां बि इहे ॾंद खटा कया। अॼु जेकॾहिं उन जा मुंहिंजे पासे जे पेर आहिनि त सुभाणे तव्हां बि कोन बची सघंदव हालार खान तव्हां बि कोन बची सघंदव। मां तव्हां सां बथल आहियां पर हिन कम लाइ बहादुर खान ऐं दिलावर खान खे पाण सां गॾु करणो पवंदो। दिलावर खान सां त मां पाणे मिलां थो बाक़ी रहियो बहादुर खान उहो त अॼुकल्ह खान जो पग मट यार आहे उन जो ई साथ ॾींदो। मूसा खान सभिनि जूं ॻाल्हियूं थियल आहिनि जेको बि ॾोही थींदो सभु हुन जे ख़िलाफ़ थींदा। ईअं बहादुर खान जी बादशाही आहे छा मूसा खान जो खान ॾोही थिए ऐं पोइ बि बहादुर खान उन जो भर झलो थिए। तव्हां दिलावर खान सां मिली खान खे फ़ैसिले में छिकरायो पोइ ॾिसूं त इहो खान कीअं थो तव्हांजो माल खाए। तव्हां बेफ़िक्र थियो असां तव्हांजे सॾ ते पहुची वेंदासीं। त पोइ ठीकु आहे हालार खान हाणे मोकिलाणी कोन्हे। अला भाई सदाई बेड़ा ई पार। बादशाह तव्हां त बहादुर खान लाइ विझड़ा पता रखो हाणे मूसा खान सां साथ था ॾियो।
हकीमा मुंहिंजी दिल में जेको आहे न वो तूं नथो ॼाणे। अच्छा वो भी त कुछ ॿुधायो असांखे भी ख़बर पवे त तव्हांजे मन में आहे छा। हकीमा जॾहिं इहो मूसा खान ऐं बहादुर खान पाण में ॻंढिबा न तॾहिं बहादुर खान नरम थी ऐं पोइ असां हली उन बहादुर खान जे मथे ते हथ रखी उन जूं हमदर्दियूं हासिल कंदासीं, पंहिंजी वफ़ादारी जो सबूत ॾेई। बस बस रुगो दुआ कर त बहादुर खान ऐं मूसा खान जा हथ हिक ॿिए जी इचन में अचनि।